अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी सन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरीं दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं, मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। मिर्ज़ा शाह हुसैन अरगून। हीउ मज़मून माहनामा नई ज़िंदगीअ जे जून 1956 ईस्वी वारे पर्चे में शाया थियो हो, जितां उनखे उतारे हिन किताब में शामिलु कयो वियो आहे। सदियुनि जी ठहियल ठुकियल मज़बूत ऐं मुस्तहकम कामयाब ऐं कामरान समन जी सल्तनत जो ज़वाल उन वक़्तु थियो जॾहिं 914 हिजरीअ में उन जे घराणे जे आख़िरी बुलंद इक़बाल सुल्तान जाम निज़ामुद्दीन हिन जहान मां लाॾाणो कयो। ज़वाल ऐं बर्बादीअ जी आम दस्तूर मुताबिक़ संदसि पोयरनि में तख़्त ऐं ताज लाइ झेड़ा ऐं झगड़ा शुरू थिया। हिकु तरफ़ जाम निज़ामुद्दीन जो मदीना माछाणीअ जे पेट मां ॼावल ना आकबत अंदेश पुटु फ़ैरोज़ हो ऐं ॿिए तरफ़ साॻिए ख़ानदान जो हिकु ॿियो शहज़ादो सलाहुद्दीन हो। ॿिन्हिनि विच में नज़ा पैदा थियो, झेड़ा थिया, जंगियूं लॻियूं ऐं समूरो मुल्क खाना जंगीअ जे बाहि में ॿरण लॻो। वेड़ जी ॼर ऐं ॼिभी सॼी सल्तनत जी बुनियाद खे साड़े रख करे छॾियो। सलाहुद्दीन गुजरात जे सुल्तान खां मदद वठी सिंध ते लश्कर चाढ़े आयो ऐं फ़ैरोज़ कंधार ऐं सेवीअ जे अरगून हाकिम मिर्ज़ा शाह बेग जो कटक कराए अची पहुतो। ॿई लश्कर धारिया, ॿिन्हिनि खे मुल्क सां का हमदर्दी कान। ॿिन्ही धुरियुनि जी मददगार लश्कर सिंध जी सरहद ज़मीन खे तहोबाला करे छॾियो। जाम सलाहुद्दीन शिकस्त खाधी, लेकिन फ़ैरोज़ बि फ़तेहमंद थी न सघियो, छाकाणि त शाह बेग अरगून लोअर सिंध जो कुझु हिसो संदसि हवाले करे बाक़ी समूरी सिंध ते पंहिंजो कब्ज़ो कयो। सलाहुद्दीन ऐं फ़ैरोज़ जी खाना जंगी 914 हिजरीअ खां शुरू थी ऐं 928 हिजरीअ में मथिएं नतीजे ते अची ख़तमु थी। यानी सलाहुद्दीन ख़तमु, फ़ैरोज़ सिंध जे थोरे टुकड़े जो शाह सतरंज बाक़ी सॼो मुल्क अरगूननि जे हवाले। शाह बेग अरगून अमीर ज़ुल्नून जो पुटु हो। उन जे ख़ानदान जो तालुक़ तैमूरी ख़ानदान जे अज़ीमुल मर्तब हुक्मरान सुल्तान शाह हुसैन बयकरा जी दरबार सां हो, जंहिंजे दौर में उहो घराणो काबिल, कंधार ऐं उन जे आसपास वारनि इलाइक़नि जो हाकिम थियो। सुल्तान हुसैन बयकरा 912 हिजरीअ में इंतकाल कयो, जंहिंखां पोइ उन जे घराणे जो बि ज़वाल शुरू थियो। उन वक़्तु ईरान अंदरि 3 नयूं ताक़तूं ज़हूर में आयूं: शाह इस्माइल सफ़वी, मोहम्मद ख़ान शेबानी ऐं अमीर तैमूर गोरगानी जे दोद मां जो बुलंद इक़बाल नौजवान बाबर। टई हिक ई वक़्तु ईरान जी सरज़मीन ते पंहिंजे क़याम ऐं बका लाइ जिदोजहद करे रहिया हुआ। अमीर ज़ुल्नून अरगून जो तालुक़ सुल्तान हुसैन बयकरा जे दरबार सां हो। उन जे घराणे जे ख़तमु थियण बैदि हिन बि हक़े नमक अदा कंदे संदसि शहज़ादनि जे तरफ़ां मुक़ाबिला ऐं मुआरिका कंदे मोहम्मद ख़ान शेबानी हथां पंहिंजी जान आफ़रीन जे हवाले कई। खांसि पोइ संदसि पुटु शाह बेग अरगून काबिल ऐं कंधार जो हाकिम थियो, जंहिं हरात जे मर्कज़ ख़तमु थियण बैदि पंहिंजी गवर्नरीअ खे नीम आज़ाद सल्तनत जो रंग ॾेई छॾियो। शाह बेग अगरचे ख़ुदि मुख़्तार हो, लेकिन पंहिंजी ख़ुदि मुख़्तारीअ क़ाइमु रखण जी मंझसि ताक़त कान हुई। शेबानी सफ़वी ऐं बाबर हिक ई वक़्तु संदसि साम्हूं हुआ। कुझु वक़्तु हिन पंहिंजी हिकमत अमलीअ सां पाण खे महफ़ूज़ रखण जी कोशिशि कई, लेकिन आख़िर बाबर कामरानियूं ऐं कामयाबियूं हासिलु कंदे अची संदसि वेझो पियो हो। शाह बेग अगरचे पाण खे क़ाइमु रखण लाइ जिदोजहद करे रहियो हुयो, लेकिन पंहिंजो मुस्तक़बिल खेसि आख़िर ग़ैर महफ़ूज़ ऐं तारीख़ ॾिसण में आयो, जंहिं करे कंहिं नई मुल्क हथु करणु ऐं उन में रही पाण खे मज़बूत बनाइण लाइ सोचणु लॻो। सेवीअ ताईं हिन जो कब्ज़ो हो, लेकिन उहो मामूली ख़ितो संदसि घराणे जो भार किथे खणी थिए सघियो। सेवी सिंध सां मुतसिल हुई, तंहिं करे हिन जूं अखियूं उन ते हुयूं। सिंध उन वक़्तु पंहिंजे घरू लड़ाईअ में मसरूफ़ हुई। वक़्तु जे कंहिंजो फाटु खाए त उनखे केरु रोके सघे थो। जाम फ़ैरोज़ उन वक़्तु खेसि सिंध में अचण जी दावत ॾिनी, जॾहिं हिन खे पाण बि अचण जी आरज़ू ऐं ख़्वाहिश हुई।
सेवी संदसि मर्कज़ जो दावत मिलण ते फ़ौरन हलियो आयो। सलाहदीन जो त हिन अचण सां ख़ात्मो कयो, लेकिन अमली तरह फ़ैरोज़ खे बि हुकूमत नसीब कान थी। 927 हिजरी जे शुरूआत में शाह बेग सिंध में दाख़िल थियो ऐं वरंदड़ साल जे आख़िर में हिन सिंध में इंतिकाल कयो। मिर्ज़ा शाह हुसैन खां पोइ संदसि वारिस थियो। 22 शुबान 928 हिजरी जो इंतिकाल कयाई। शहर शबान मां साल वफ़ात निकिरे थो। मिर्ज़ा शाह हुसैन खां पोइ संदसि वारिस थियो, जंहिं तख़्त नशीन थींदे ई पहिरियों कमु उहो कयो जो लोअर सिंध जो जेको हिसो फ़ैरोज़ जे हवाले हो सो बि खेसि गुजरात ॾांहुं उमाणे समा ख़ानदान जे 28 सदियुनि जी हुकूमत जो ॾीओ हमेशह लाइ उजाए छॾियो। शाह हुसैन अरगून 22 शुबान 928 हिजरीअ ते सिंध जे तख़्त ऐं ताज जो वारिस थियो ऐं कमोबेश 35 साल सिंध ते हुक्मरानी करे 22 रबिउल अव्वल 962 हिजरीअ ते ई जहान छॾे वियो। शाह हुसैन जा उहे 35 वरिया ई सिंध अंदरि जिदोजहद में गुज़रिया। हिकु पल बि हू वांदो कोन वेठो। इब्तिदाई चंद साल त हिन खे सिंध जी अंदरूनी बग़ावतुनि खे ख़तमु करण में लॻा। उनखां पोइ हिन पंहिंजी सल्तनत खे न फ़क़ति मज़बूत ऐं मुस्तहकम करण लाइ तवजो ॾिनो, बल्कि हीअ बि कोशिशि कयाई त सिंध जी हुकूमत जूं हदूं चौधारी वधाए छॾे। सेवीअ ताईं जो इलाइक़ो अॻई संदसि कब्ज़े में हो। 933 हिजरीअ में हिन मुल्तान ते काह कई। उच खे फ़तह करे हिन मुल्तान ते बि वञी कब्ज़ो कयो ऐं उते जे लांघा हुकूमत खे ख़तमु करे मुल्तान जे दरवाज़े ते हिन पंहिंजो झंडो खोड़ियो। उतां जॾहिं वापसि वरियो त सिधो कच्छ ते काह करे हलियो वियो। उते पिणु हिन फ़तह नुसरत हासिलु कई। उनखां पोइ गुजरात ॾांहुं रुख़ रखियाई, जिते बि हिन ॾाढा मुहरिका कया, लेकिन कनि ज़रूरी सबबनि करे खेसि सिंध ॾांहुं वापसि थियणो पियो। शाह हुसैन जे दौर जो वॾे में वॾो वाक़ियो आहे शेर शाह खां शिकस्त खाई हुमायूं बादशाह जो सिंध में अचणु। शाह हुसैन जी दानिशमंदी, फ़हम ऐं फ़रासत जो वॾे में वॾो इम्तिहान उन ई ज़माने में थियो। हुमायूं 28 रमज़ान 947 हिजरीअ खां 7 रबिउल अव्वल 950 हिजरीअ ताईं बराबरि 2.5 साल सिंध में फिरंदो रहियो, लेकिन न शाह हुसैन साणसि मिलियो ऐं न खेसि सिंध अंदरि किथे पेर खोड़ण जो मौक़ो ॾिनई। अगरचे नंढा नंढा मुहरिका थिया, लेकिन हुमायूं खे हड़ हासिलु थी कान सघी। नेठू तंग थी पाण खे बेवस, लाचार ऐं मजबूर सम्झी सिंध मां कूच करे ईरान तरफ़ हलियो वियो। हुमायूं हिते रहण वारे ज़माने में हमीदा बानू बेगम सां पाट जे शहर में निकाह कयो ऐं हिते ई उमरकोट में 5 रजब 949 हिजरीअ जो संदसि बुलंद इक़बाल पुटु ऐं हिंदुस्तान जे मुग़ल घराणे जो अज़ीम तरीन बादशाह अकबर आज़म पैदा थियो। शाह हुसैन में हुकूमत ऐं हुक्मरानीअ जा सभई गुण मौजूदु हुआ ऐं उहो ई सबबु हो जो हिन सिंध जे धारिए मुल्क ते कामयाबी ऐं कामरानीअ सां हुकूमत कई। न फ़क़ति एतिरो, पर हिन जूं हदूं वधाए मुल्तान, बलोचिस्तान ऐं कच्छ ताईं पहुचाए छॾियूं। न छड़ो हुमायूं जा 2.5 सालनि जी जिदोजहद बाद बि हिते पेर खुपी न सघिया, बल्कि शेर शाह जेको लाहौर ताईं हुमायूं जो पीछो कंदो आयो, सो बि सिंध खां पासो करे टरी हलियो वियो। शाह हुसैन सुल्तान बयकरा जे दरबार में अखियूं खोलियूं हुयूं ऐं उन्हीअ में ई हिन परवरिश हासिलु कई हुई, जंहिं दरबार जा मीर अली शेर नवाईअ जहिड़ा फाज़िल अजल वज़ीर, मौलाना जामीअ जहिड़ा लाफ़ानी शाइर ऐं बहज़ाद मुसवर जहिड़ा अज़ीम तरीन फ़नकार रुकन रकीन ऐं ज़ेबो ज़ीनत हुआ। हारून ऐं मामून जे दरबार खां पोइ उहा हिकु अहिड़ी दरबार हुई जंहिंजी इल्मी औज ऐं इक़बाल जो अॼु ताईं इल्मी तबिके जे दिलुनि ते सिक्को सब्त आहे। मिर्ज़ा शाह हुसैन जो ॾाॾो अमीर ज़ुल्नून अरगून बुलंद दर्जे जो आलिम ऐं फ़ाज़िल हो। संदसि पीउ शाह बेग न फ़क़ति आलिम ऐं अदीब हो, बल्कि पंहिंजे दौर जो बेमिसिल शाइर बि हो। अहिड़ीअ तरह शाह हुसैन बि न छड़ो शमशीर ज़न सिपाही ऐं बातदबीर हुक्मरान हो, बल्कि बेमिसिल आलिम, आला दर्जे जो अदीब, बहितरीन मुसविर ऐं फ़ारसी ऐं तुर्कीअ जो शीरीं बयां शाइर हो। सिपाही संदसि तख़ल्लुस हो। संदसि शहर जो को बि मजमूओ हिन वक़्त ताईं दस्तयाब थी कोन सघियो आहे। अलबत्ता संदसि मुंतशिर अशार तारीख़ुनि ऐं तज़किरनि में मनक़ूल आहिनि। संदसि शहर जो रंग ढंग हिन तरह आहे: चो सब्ज़ा तरत अज़ बर्ग यासमीन बरखास्त,
हज़ार फितना बकसद दिल अज कमीन बरखास्त ज आतिशी रुख ओ ख़ते अंबरी बरखास्त बजाने जद आतिशो दूदो अज दिल हज़ी बरखास्त फशानद जुल्फ़ मनबर बरवी चोन मुसहफ़ शार कुफर हज़ारो ज अहले दीन बरखास्त अशकत के बूद मायाए अरबाब सलामत अजवी नबूद हासिल मा जज़ो नदामत आन कस के बतीग सितम इश्क तो मरीद तो मीरत नबूद हवस रदगेश रोज़ क़यामत अमर यस्त के ए सरो खरा मंदा गजुश्ती गायब नशुद अज दीदाए मन आन कदो क़यामत चे तीर बूद के आने चश्मे नमी ख्वाब अंदाखत के मुर्ग जा ओ दलम रा दो अस्तराब अंदाखत। सिंध में अगरचे खेसि घणे हद ताईं दरबार आराईअ जो मौक़ो मिली न सघियो, लेकिन उन हूंदे बि हिन इल्मी सरपरस्तीअ में कोताही कान कई। संदसि तख़ल्लुस नफ़्सी हो। ईरान जा केतिरा आलिम ऐं शाइर वतन छॾे वटि अची रहिया ऐं केतिरा सिंधी आलिम ऐं अदीब संदसि सोबत ऐं इल्मी मजलिस में शरीक रहिया। मौलाना जामीअ जो ख़ासि दोस्त ऐं शागिर्द शाह जहांगीर हाशिमी पंहिंजे अबाणे वतन खे ख़ैरबाद चई हिते अची पहुतो। ईरान जो बेमिसल शाइर हैदर कलूच संदसि कुर्ब करे कई हिते आयो। फ़ख़्री हरवी बहरात मां लॾे सिंध अंदरि संदसि दादो दहिश सबबि अची पहुतो हो। अहिड़ीअ तरह केतिरनि ई अहले इल्म बुज़ुर्गनि जी मौजूदगी संदसि दरबार में तारीख़ जे वसीले असांखे मालूम थिए थी, जहिड़ो शेख अब्दुल वहाब पुरानी, शाह कुतुबुद्दीन हरवी, मखदूम महमूद फ़ख़्र पोटरो, मौलाना अब्दुल अज़ीज़ ऐं असीरुद्दीन अबहरी, काज़ी ॾितो सेवाणी, मखदूम रुकुनुद्दीन उर्फ़ मखदूम मतो, मखदूम मीरान, मौलाना ज़ियाउद्दीन राहूती, काज़ी अब्दुल्ला दरबेलाई, शेखुल इस्लाम काज़ी मोहम्मद ऊची, मौलाना मुसलुद्दीन डारी, शाह हुसैन तक़दरी ऐं शाह मसूद सदर वग़ैरह। शाह हुसैन जे वक़्त में फ़ारसी ज़ुबान ऐं अदब सिंध में ॾाढो उरूज ऐं फ़रोग़ हासिलु कयो। फ़ारसी जा केतिरा किताब उन दौर में सिंध अंदरि तसनीफ़ थिया। मसनवी मज़हर अलसार, दीवान हैदर कलूच, फ़तवा पुरानी, शरह अरबईन, शरह केदानी, शरह शमाइल नबवी, हाशिया तफ़सीर बेज़ावी, शरह मंतक वग़ैरह उन दौर जा यादगार किताब आहिनि। अहिड़ीअ तरह तज़किराए रोज़तुल सलातीन बि उन ई ज़माने जो बेमिसल तज़किरो आहे। सिंधी ज़ुबान जो अदब अगरचे क़दीम आहे, लेकिन शाह हुसैन खां अॻु जो को बि शेर ऐं नोश्तो असांखे मिली कोन थो सघे। शाह हुसैन जे दौर जो ई उहो करशमो आहे ऐं बरकत जो काज़ी काज़न जा सिंधी ॾोहीड़ा रहिजी विया आहिनि, जेके अॼु सिंधी अदबी तारीख़ में असांखे रहबरीअ जो कमु ॾियनि था। शाह हुसैन खे नेरीना औलाद कोन थियो, फ़क़ति हिकु न्याणी चूचक बेगम नाले हुयसि, जेका बाबर जे पुटु ऐं हुमायूं जे भाउ मिर्ज़ा कामरान खे परणाए ॾिनाई, जेका पिणु मुड़सस जे अखियुनि निकिरण बाद उन सां गॾु हितां हिजरत करे मक्का मुअज़्ज़मा ॾांहुं हली वई ऐं उते ई वञी फ़ौत थी। तंहिं करे 962 हिजरीअ में जॾहिं मिर्ज़ा इंतिकाल कयो, तॾहिं संदसि हुकूमत ॿिनि हिसनि में संदसि ॿिनि अमीरनि जे माबेन विराइजी वई। अपर सिंध सुल्तान महमूद बखरीअ जे हिसे में आई ऐं उन जो मर्कज़ बखर थियो। लोअर सिंध ते मिर्ज़ा ईसा तुरखान कब्ज़ो कयो, जंहिं ठटे जो दारुल सल्तनत क़ाइमु रखियो। मिर्ज़ा शाह हुसैन अगरचे ॾूरांहे ॾेह खां आयो हो ऐं धारियो बादशाह हो, लेकिन सिंध में पहुचण बाद हिन पंहिंजे क़दीम वतन सां समूरा लाॻापा टोड़े पाण खे हितां जो वतनी बनाए छॾियो। जेतिरो वक़्तु हिते रहियो हितां जो थी रहियो, न हिन पाण खे धारियो सम्झियो ऐं न सिंधियुनि सां हिन धारियनि वारो सुलूक कयो। कुर्ब मुहबत ऐं प्यार वारे तौर ऐं तरीक़े सां हिन सिंधियुनि जो उन ई हद ताईं एतमाद हासिलु करे वरितो, जो हिकु घड़ीअ लाइ बि सिंधियुनि खे धारियो, पराओ ऐं परॾेही न सम्झियो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे शुक्रिया सां।